नाज़रीन, अहम ख़बर अवांखे ॿुधाईंदा हलूं त पीपुल्स पार्टी पीडीएम जे समूरनि उहिदनि तां इस्तीफ़ाऊं ॾियण जो ऐलान करे छॾियो आहे। पीपुल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सीएसी जे इजलास खां पोइ कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त इस्तीफ़ा एटम बम आहिनि, इहो आख़िरी हथियार हुजणु घुरिजे। अॼु बि इहो ई मौक़िफ़ आहे जेको काल्ह हुयो, सुभाणे बि इहो ई मौक़िफ़ रहंदो। जिन खे इस्तीफ़ाऊं ॾियणियूं आहिनि ॾेई छॾे, असां ते केर बि पंहिंजा फ़ैसिला न मढ़े न ई डिक्टेट करे। हुन चयो त सीएसी शोकास नोटिस खे रद्द करे छॾियो। सियासत इज़त ऐं बराबरी जी बुनियाद ते कई वेंदी आहे। सीएसी मुतालबो थी करे त पीपुल्स पार्टी एनपी खां माफ़ी वरिती वञे। बिलावल भुट्टो ज़रदारी वधीक चयो त शोकास ॾियण जो को मिसाल पाकिस्तान जे तहरीकुनि में नथो मिले। कंहिंखे बि शोकास नोटिस न ॾिनो वियो जॾहिं पीडीएम जे एक्शन प्लान ते अमल न पियो थिए। ॿियनि पार्टियुनि जे चवण ते चूंडुनि जो बाइकाट कयूं हा त सीटूं पीटीआई खटे वञे हा। हुन चयो त पंजाब में सेनेट जूं 5 सीटूं पीटीआई खे ॾिनियूं वयूं त को बि नोटिस न ॾिनो वियो। असां अपोज़िशन जी सियासत जी मज़म्मत कयूं था। असां एनपी सां गॾु बीठा आहियूं, फ़ैसिला सलाह मशवरे सां कया वेंदा। बिलावल भुट्टो वधीक चयो त ऐन वक़्त ते लॉन्ग मार्च मुलतवी करण जो फ़ाइदो हुकूमत खे थियो। इस्तीफ़ाउनि खे लॉन्ग मार्च सां जोड़ण सां नुक़सान थियो। नाज़रीन, अहम ख़बर हिकु दफ़ो ॿीहर अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त पीपुल्स पार्टी पीडीएम जे समूरनि उहिदनि तां इस्तीफ़ाऊं ॾियण जो ऐलान करे छॾियो आहे। पीपुल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सीएसी जे इजलास खां पोइ कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त इस्तीफ़ा एटम बम आहिनि, इहो आख़िरी हथियार हुजणु घुरिजे। अॼु बि इहो ई मौक़िफ़ आहे जेको काल्ह हुयो, सुभाणे बि इहो ई मौक़िफ़ रहंदो। जिन खे इस्तीफ़ाऊं ॾियणियूं आहिनि ॾेई छॾे, असां ते केर बि पंहिंजा फ़ैसिला न मढ़े न ई डिक्टेट करे। हुन चयो त सीएसी शोकास नोटिस खे रद्द करे छॾियो। सियासत इज़त ऐं बराबरी जी बुनियाद ते कई वेंदी आहे। सीएसी मुतालबो थी करे त पीपुल्स पार्टी एनपी खां माफ़ी वरिती वञे। बिलावल भुट्टो ज़रदारी वधीक चयो त शोकास ॾियण जो को मिसाल पाकिस्तान जी तहरीकुनि में नथो मिले। कंहिंखे बि शोकास नोटिस न ॾिनो वियो जॾहिं पीडीएम जे एक्शन प्लान ते अमल न पियो थिए। ॿियनि पार्टियुनि जे चवण ते चूंडुनि जो बाइकाट कयूं हा त सीटूं पीटीआई खटे वञे हा। हुन चयो त पंजाब में सेनेट जूं 5 सीटूं पीटीआई खे ॾिनियूं वयूं त को बि नोटिस न ॾिनो वियो। असां अपोज़िशन ख़िलाफ़ अपोज़िशन जी सियासत जी मज़म्मत कयूं था। असां एनपी सां गॾु बीठा आहियूं, फ़ैसिला सलाह मशवरे सां कया वेंदा। बिलावल भुट्टो वधीक चयो त ऐन वक़्त ते लॉन्ग मार्च मुलतवी करण जो फ़ाइदो हुकूमत खे थियो। इस्तीफ़ाउनि खे लॉन्ग मार्च सां जोड़ण सां नुक़सान थियो।